एक सवाल का, मुफ्ती साहब क्या सोने या चांदी के बर्तन में खाना खा सकते हैं? सोने या चांदी जे थाम में मानी खाइणु इहो तकब्बुर जी निशानी आहे, वॾाई आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेको माण्हू सोने या चांदी जे थाम में मानी खाईंदो आहे ॼण त उहो पंहिंजे पेट में जहन्नुम जी बाहि थो भरे। त इहा हिकु तकब्बुर जी निशानी आहे, वॾाई जी निशानी आहे, ऐं इहा हिकिड़ी नुमाइश आहे। शरीयत में आसाइश ताईं इजाज़त आहे, लेकिन नुमाइश इख़्तियार करणु, हिकिड़ो ॾिखाव करणु त मां वटि बि शइ आहे, मां बि पैसे वारो आहियां, त इहा ॾिखाव शरीयत में जाइज़ न आहे। इन करे सोने ऐं चांदी जी थाम में मानी न खाइजे। मुफ्ती साहब क्या मर्द मेहंदी लगा सकता है? मर्द पंहिंजे मथे जे वारनि खे ऐं ॾाढ़ी जे वारनि खे मेहंदी हणी सघे थो, पर इन खां अलावा जिस्म जे कंहिं बि हिसे खे मर्द मेहंदी नथो हणी सघे। शरीयत में जाइज़ न आहे। जेकॾहिं का मजबूरी आहे, जिस्म जे मथां को ज़ख़्म आहे ऐं इलाज जे तौरु, दवा जे तौरु जेकॾहिं मेहंदी पंहिंजे जिस्म ते हणे थो उन जॻह ते, त इहो जाइज़ आहे। लेकिन बग़ैर कंहिं शरई उज़र जे सिर्फ़ु ॾाढ़ी खे हणणु जाइज़ आहे ऐं मथे खे हणणु जाइज़ आहे। इन खां अलावा कंहिं ॿिए जिस्म जे हिसे ते मर्द जे लाइ मेहंदी हणणु जाइज़ न आहे। मुफ्ती साहब, नेशनल बैंक में नौकरी करणु जाइज़ आहे या न? बैंक चाहे नेशनल हुजे या इंटरनेशनल हुजे, कंहिं बि बैंक में कंहिं बि मुलाज़िमत में नौकरी करणु इहो नाजाइज़ आहे। छो त बैंक जे अंदरि जेको निज़ाम आहे उहो आहे सूदी निज़ाम। शरीयत में सूदी निज़ाम हराम आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं अल्लाह ताला जी उन सां ऐलान जंग आहे। लानत जो हक़दार आहे जेको सूदी कारोबार थो करे, सूद खपाए थो, सूद वठे थो, या सूद में उहो वकालत थो करे या लिखत थो करे। कंहिं बि तरीक़े सां जेकॾहिं को शख़्स सूदी मामलात में मुलविस आहे, शरीयत में उहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नज़र में लानत जो हक़दार आहे। त सूदी निज़ाम को माण्हू बचे, ऐं जेको माण्हू मुलाज़िमत करे थो उन जी आमदनी भी हराम आहे। मुफ्ती साहब, लोग कुरानी आयात या हदीस वगैरह मोबाइल पर भेज देते हैं, उनको मैं पढ़कर डिलीट कर देता हूँ, क्या ये गुनाह तो नहीं? मोहम्मद तौक़ीर साहब, जेकॾहिं मोबाइल में चाहे व्हाट्सअप जी सूरत में या कंहिं ॿी सूरत में कुरानी आयात अचनि थियूं या हदीस पाक अचे थी, त उन हदीस पाक खे पढ़ी करे या उन खां नसीहत हासिल करे उनखे जेकॾहिं को माण्हू डिलीट करे थो त इहो गुनाह न आहे। छो त शरीयत में फ़ुक़हा फरमाइनि था त ज़रूरत जे तहत क़ुरान जी आयत खे ड्राहिणु जाइज़ आहे। बाज़ दफ़ा जीअं अॻे बुज़ुर्ग लिखंदा हुया, हदीसूं लिखंदा हुया या क़ुरानी आयात लिखंदा हुया, जीअं हदीसुनि जी किताबूं लिखियल आहिनि, त बाज़ दफ़ा ज़रूरत जे करे लफ़्ज़ ड्राहिणो बि पवंदो हुयो, त ज़रूरत जे तहत ड्राहिणु जाइज़ आहे, इन में कोई गुनाह न आहे। बच्चे के कान में आज़ान देने का क्या तरीका है? क्या औरत बच्चे के कान में आज़ान दे सकती है? भाई अब्दुल वहीद साहब, ॿार जे कन में आज़ान ॾियणु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे, ऐं तरीक़ेकार इहो आहे त जॾहिं ॿारु पैदा थिए सभ खां पहिरियां उन ॿार खे साफ़ु कजे। जेकॾहिं उनजो जिस्म पाणी खे बर्दाश्त करे सघे थो त पाणी सां उनखे तर कराइजे, या वरी कंहिं कपिड़े सां साफ़ु कजे। उन खां बाद उनजे सॼे कन में आज़ान ऐं खॿे कन में इक़ामत चइजे। इहो जेको आहे तरीक़ेकार आहे। ऐं अज़ान ॾियारिजे कंहिंखो जेको इलाइक़े जो दीनदार माण्हू आहे, मुत्तक़ी आहे, परहेज़गार आहे, या आलिम सॻोरो आहे, या मस्जिद जो पेश इमाम आहे, कंहिं बि अहिड़े शख़्स को, दीनदार माण्हू को अज़ान ॾियारिजे। ऐं जेकॾहिं को अहिड़ो शख़्स न आहे त घर जो कोई बि जेको आहे फ़र्द अज़ान ॾेई सघे थो। जेकॾहिं घर में कोई मर्द मौजूदु न आहे त पोइ औरत बि ॿार जे कन में अज़ान ॾेई सघे थी।